अस्सलाम वालेकुम दोस्तों तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? अच्छा दोस्तो, सूमरनि जे दौर खां पोइ अॼु जो असांजो टॉपिक आहे समन जो दौरु। त दोस्तो, सूमरनि खां पोइ जेको दौरु अचे थो सिंध में, उहो अचे थो समन जो दौरु अचे थो। समा सूमरनि वांगुरु ई ॾेई हुकुमरान हुआ ऐं इन्हनि तक़रीबन पोणा 200 सालनि ते सिंध ते हुकुमरानी कई। इन्हनि जा अरिड़हं कोई हुकुमरान हुआ ऐं इन्हनि जेको आहे सूमरनि जे आख़िरी हुकुमरान हमीर सूमरे खां जाम उनड़ जी क़यादत में हुकूमत फुरी ऐं सिंध जा हुकुमरान बणिया। ऐं पोइ आख़िर में समन जे आख़िरी हुकुमरान जाम फिरोज़ शाह बेग अरगुण खां शिकस्त खाधी ऐं ईअं ई समन जे दौर जो ख़त्मु थियो। समन जे दौर खे असां समन जे दौर में ई जेका सूमरनि जे दौर में तरक़ी थी, उहा समन जे दौर में ई उहा जारी और सारी रही, छाकाणि त हीअ बि सूमरनि वांगुरु ॾेही हुकुमरान हुआ। ऐं अचो त इन दौर में सिंधी अदब कहिड़ी कहिड़ी तरक़ी कई, उन ते नज़र फेरायूं था। त सिंधी शाइरी समन जे दौर में सूरियाई सखा मोहबत ऐं तसवुफ़ इहे टॉपिक हुआ जिन ते शाइरी कई वई, जिन खे चारणनि ऐं भटनि ॻाए वॼाए मशहूरु कयो। ऐं इन में मामूई फ़क़ीर हुआ 7 ॼणा हुआ, उन्हनि खे हफ़्ततन बि चयो वेंदो आहे। उन्हनि कुझु शेर चयो हुआ, उन्हनि खे मामूअनि जा मुअम्मा चयो वेंदो आहे। उन्हनि कुझु न अॻकथियूं कयूं हुयूं, इन्हनि खे मामूअनि जा मुअम्मा चयो। मुअम्मा मीन्स कोई राज़ वारी ॻाल्हि या कोई अहिड़ी ॻाल्हि जंहिंमें मीन्स का प्रिडिक्शन हुजे, अहिड़ी का मीन्स उहा ॻाल्हि हुजे, अॻकथी हुजे। ऐं डॉक्टर नबी बख्श बलोच चवे थो त माना इहा ॻाल्हि साबित आहे त इहो बैत समन जे दौर जा आहिनि। इन खां अलावा मामूई फ़क़ीरनि खां अलावा इश्किया दास्तान बि इन में मिलनि था, जिन में जाम लाखो आहे, महर राणी आहे, जाम लाखू ऐं उॾण आहे, जाम अड्डो ऐं उथलपरी आहे, नूरी जाम तमाची, दूल दरिया ख़ान, इहे सभु इश्किया दास्तान बि हिन दौर में असांखे मिलनि था। अचो, अगरि असां हिन दौर जे मशहूरु शाइरनि जो अगरि असां ज़िक्र कयूं त मखदूम अहमद भट्टी हिन समन जे दौर जो हो। मखदूम अहमद भट्टी असल में हालाकंडी जो हो ऐं बहाउद्दीन ज़िक्रिया मुल्तानी जो मुरीद हो। ऐं हिकु दफ़ो नीरून कोट हैदराबाद जी कंहिं महफ़िल में वेठो त उते हिकिड़े सुनारे छोकिरे हेठियों बैत पढ़ियो, सॾु सुणी पीरीअ जो वांगे जे न वरनि, कूड़ी दवा दोस्ती कुॼाड़े खे न कनि। ऐं इहो ॿुधी मखदूम साहिब जो रूह परवाज़ करे वियो त सुनारे छोकिरीअ हीअ वरी हेठियों बैत पढ़ियो। उन्हनि कहिड़ो पढ़ियो? सर ॾेई सथ चोड़ कंहिं पर कलालनि सी, मरणा मुंहुं ममोड़ अॼु वटी ते वध लही। त इहो मखदूम अहमद भट्टी हिन दौर जो वॾो शाइर हुयो। ऐं उन खां अलावा इसहाक आहंगर मिले थो। इसहाक आहंगर जो हिकिड़ो असांखे शेर मिले थो त थियां मां झरक वेहां सॼण जे सुप ते, मां करनि रुख ॿोली बजारी सी। त इन जो मक़सदु खणी ईअं थींदो त मां थियां मां झिरक, मां काश मां झिरकी थियां, झिरक माना पखीअ, वेहां सॼण जे सुप ते, ऐं जीअं माना मां पंहिंजे महबूब जे खणी चइजे छॼ उन ते वेहां, ऐं मूंखे चवनि डुक, मां चवनि डुक, मूंखे अगरि चवनि डुक माना बजाइण लाइ या उथारण लाइ, त ॿोली बजारीसी, त मुंहिंजे महबूब जी ॿोली बाजारीसी, इहा मूंखे ॿुधणु नसीबु थिए। सो इहो जेको बैत आहे इसहाक आहंगर जो, इहो इन में वॾी आरज़ू समायल आहे। इहो इन में इलाही इन जो मक़सदु इलाही ऊनो आहे ऐं उन वक़्त जे हिसाब सां ई ॾाढो उम्दा आहे। उन खां अलावा दोस्तो, इन में काज़ी काज़न जो हिकिड़ो काज़ी काज़न हिकु वॾो शाइर आहे। समन जे आख़िरी दौर जो शाइर हुयो, अरगुननि जे शुरूआती दौर जो शाइर हुयो, ऐं हदीस ऐं फ़िक़ह ते बि वॾो उबूर हासिलु हुयसि। ज़िंदगी जो घणो हिसो काज़ी जे उहिदे ते गुज़ारियईं। हीअ सैयद मीरा मोहम्मद जौनपुरी जो मुरीद हुयो। काज़ी काज़न जा 7 बैत बयानुल आरिफ़ीन जे मुसन्निफ़ शाह करीम बुलड़ी वारे जे कलाम सां गॾु ॾिना आहिनि। उन खां सवाइ काज़ी साहिब जो जेको कलाम आहे, उहो हितां खां हर सरहदूं पार कंदे वञी हिकिड़े इंडिया में हिकिड़े ॻोठ मां मिलियो, जिते उतां जे हिकिड़े हीरे ठकर नाले हिकिड़े सिंधी काज़ी काज़न जे कलाम सां छपरायो। काज़ी काज़न जी शाइरी जे बारे में डॉक्टर नबी बख्श बलोच लिखनि था त काज़ी काज़न सिंधी ॿोली जो पहिरियों वॾो शाइर आहे। उन्हनि जा कुझु शेर इहे आहिनि: कंज़ कदूरी काफ़ी आहे कि कीन पढ़ियुमि, सो पारी ॿियुमि जितां पिरी लधुमि। कंज़ कदूरी इहे मज़हबी किताब आहिनि, काफ़ी आहे कि कीन पढ़ियुमि, माना के अहिड़ा हुआ उन्हनि इहो बिल्कुलु ई न पढ़ियो, ऐं इहे के कीन पढ़ियुमि न, इहे बिल्कुलु किताब बिल्कुलु न पढ़िया, सो पारी ॿियो, उहो त रस्तो ई ॿियो जितां पिरी लधुमि, जितां महबूब जी ॻोल्हा कयमि, जितां महबूब मिलियो।
ज़ाहिरी इल्म जे बारे में वधीक फरमाए सही सियल थियाम पढ़ाम जे पाणा अखर अॻियां उभरे वाॻो थे वरियाम। ऐं काज़ी कादन पंहिंजे मुर्शिद लाइ जोगी जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे। पाण फरमाइनि था त जोगी जॻायो सुतो हुउसि निंड में तंहिंखां पोइ थियोसि संदे परियां पेचरे। मज़हबी शाइरी बि दोस्तो हुन में मिले थी जंहिंमें इस्माइली दाई हूंदा हुआ जेके प्रीचिंग कंदा हुआ इस्माइली पंहिंजे फ़िरके जी ऐं जेके उन्हनि तबलीग लाइ चया हुआ। हुन में पीर हसन कबीरुद्दीन हिकिड़ो वॾो दाई हुयो। हीअ पीर सदरुद्दीन जेको सूमरनि जे दौर में जो हिकिड़ो शाइर हुयो जंहिं ख्वाजगी सिंधी बि तरतीब ॾिनी हुई, उनजो पुटु हुयो। उनजो हिकिड़ो गनान मिले थो मिले थो आशा जी श्री इस्लाम शाह तखीज बैठा तारी दीन हुआ रहमान जी सरबंदा लिए गर्द मंगी दीदहा तारी नर उगाड़ो कर नर बैठा। त सो इहो बि हिकिड़ो असांखे मिले थो। ऐं इन खां अलावा जंगी रिज जे हवाले सां समन जे दौर में सुल्तान मोहम्मद तुग़लक सिंध ते हमिलो चढ़ाई कई हुई, पर ठटे जे ॿाहिरां बीमार थी पियो हो ऐं गुज़ारे वियो हो। उन खां पोइ सुल्तान फिरोज़ शाह बि सिंध ते चढ़ाई कई, पर वबा पखिड़जण सबबु कच्छ ॾांहुं हलियो वियो। पंहिंजे दुश्मन खे जान आजी करण लाइ सिंधी फ़ौज हेठि नारो बुलंद कयो, बाबरगत पीर पुठो हिकु मुओ हिकु ठटो। ऐं दोस्तो इन खां अलावा हिन दौर में हिकु दुआया फ़िक्रा बि मिलनि था। हुन में शाह मुराद शिराज़ी जो चयल हिकिड़ो फ़िक्रो आहे। ऐं हिन ख़ानदान में हिकु नए ॼावल ॿार खे ख़ुशी मां हीअ फ़िक्रो चयो, उहो भाती ॾेई वॾी ॼमारा। मीन्स हे असांजा घर जा भाती, अलाह साईं तोखे वॾी हयाती ॾे, अलाह साईं वॾी तोखे उमिरि ॾे। सो इन शेर में, इन लाइन में, इन सिट में हिकिड़ी जेको आहे ख़ासि ॻाल्हि आहे उहा इहा आहे त इहो अलिफ अशबा ते आहे। मीन्स इन जो इहो ख़तमु जेको थिए थो उहो अलिफ ते ख़तमु थिए थो, जो अलिफ अशबा जी शाइरी ते इहो ॿधलु आहे। अगरि इन असां दौर जूं अदबी ख़ुसूसियतनि ते असां अगरि नज़र फेरायूं त हिन दौर में सिंधी अदबी ॿोली हुई, अरबी इल्मी ॿोली ऐं फ़ारसी दफ़्तरी ॿोली हुई। ऐं हिन दौर में रोमानवी दास्तान ॻाया विया, जीअं होतल बरी हुयो, जामटो ऐं जामलाखो ऐं मेहराणी हुआ, इहे नूरी जाम तमाची हुई। ऐं मज़हबी शाइरी गनान जी सूरत में तरक़ी कई अलिफ अशबा जी शाइरी ते, यानी हर मिसरे जे आख़िर में आ ईंदो, इहा शुरूआत थी। हिन दौर में धारियनि सिंध ते काहूं कयूं, तंहिं करे हुबुल वतनी जो जज़्बो बि जाॻियो ऐं जंगी रिज जा क़ौमी नारा बुलंद कया विया। जंगी मीन्स हिकिड़ी खणी चइजे त माना रेज़िस्टेंस खणी चइजे, बग़ावत खणी चइजे, बग़ावत त न रेज़िस्टेंस मज़ामत खणी चइजे त उहा मिले थी शाइरीअ में। हिन दौर में केतिरा ई आलिम शाइर पैदा थिया, जंहिंमें शेख झंडो, ॼाम नंदू ऐं मखदूम बिलावल, मुला अब्दुररहमान उर्फ़ मियां लटुर। हिन दौर जी कुझु बैतनि में उन वक़्तु जी समाजी माहौल ऐं सियासी हालतुनि जो बि पतो पवे थो, जहिड़ो मामूअनि जा बैत, दरियाई पैदावार वग़ैरह। सिंध जी तहज़ीब ऐं माहौल जो बि चिटो अक्स हिन दौर में पेश कयो वञे थो। सो दोस्तो सुमरन खां पोइ समन जो दौरु, इहो बि माना सिंधी अदब जो हिकिड़ो तामीराती दौरु हुयो, जंहिंमें सिंधी ॿोली काफ़ी तरक़ी कई। मुख़्तलिफ़ इन में असांखे शाइरी जी सिन्फ़ में मुख़्तलिफ़ शाइर नज़र आया। ऐं काज़ी कादन हिकिड़ो वॾो शाइर हुयो सिंधी। डॉक्टर नबी बख्श भलो चए थो त सिंधी ॿोली जो अगरि वॾो में वॾो कोई शाइर आहे त उहो सभ खां पहिरियों शाइर जेको आहे उहो काज़ी कादन आहे। ऐं उन जा 7 बैत बयानुल आरिफ़ीन में ॾिनल आहिनि। सो अहिड़े हवाले सां समन जो दौरु तक़रीबन 2.25 सालनि खां पोइ पंहिंजी इख़्तिताम ते पहुतो। ऐं इन खां पोइ त दारिया हुक्मरान आया, अरगुन तुर्खान आहे, मुग़ल आया। सो दोस्तो इहो वरी नेक्स्ट लेक्चर में इंशाअल्लाह असां कवर कंदासीं।